शुरुआत कंदासीं इन ख़बर सां त बलूचिस्तान ज़िले शिरानी में सिक्योरिटी फोर्सेस पारां इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन दौरान 7 भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त भारतीय प्रॉक्सी फितना अल-ख़्वार जी मौजूदगी ते कार्रवाई कई वई। ISPR मूजिबि दहशतगर्दनि वटां वॾे तइदाद में हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्द तक़रीबकार जे केतिरनि ई कार्रवाइनि में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त बलूचिस्तान जे ज़िले शिरानी में सिक्योरिटी फोर्सेस पारां इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन दौरान 7 भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त भारतीय प्रॉक्सी फितना अल-ख़्वार जी मौजूदगी ते कार्रवाई कई वई। ISPR मूजिबि दहशतगर्दनि वटां वॾे तइदाद में हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्द तक़रीबकार जी केतिरनि ई कार्रवाइनि में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त बलूचिस्तान जे ज़िले शिरानी में सिक्योरिटी फोर्सेस पारां इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन दौरान 7 भारतीय हिमायत याफ़्ता दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त भारतीय प्रॉक्सी फितना अल-ख़्वार जी मौजूदगी ते कार्रवाई कई वई। ISPR मूजिबि दहशतगर्दनि वटां वॾे तइदाद में हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्द तक़रीबकारी जे केतिरनि ई कार्रवाइनि में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि।